बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो जो टॉपिक आहे बॉड मास रूल, जंहिंखे असां सिंधी में बॉड मास जो क़ाइदो सॾियूं था। बॉड मास जो फुल फॉर्म आहे बी सां ब्रैकेट्स, ओ सां ऑफ, डी सां डिवीजन, एम सां मल्टीप्लिकेशन, ए सां एडिशन, एस सां सब्सट्रैक्शन। ब्रैकेट्स जेके असां सिंधी में ॾेंगियूं सॾियूं था। ऑफ जो मतिलबु आहे सिंधी में जो, जंहिंजी माना आहे ज़र्ब। मतिलबु जिते बि ऑफ इंग्लिश में जेकॾहिं किथे बि कहिड़े बि हिसाब में ऑफ इस्तेमालु थियल हूंदो या सिंधी जे दर्जो हूंदो उते जो इस्तेमालु थियल हूंदो त उते असां सम्झी वेंदासीं त असांखे हिते ज़र्ब करणी आहे। ऐं डिवीजन जी माना आहे वंड, मल्टीप्लिकेशन जी माना आहे ज़र्ब, एडिशन जेके जी माना आहे जोड़, सब्सट्रैक्शन माना घटि। हाणे असां हिते हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे जेको असां बॉड मास जे क़ाइदे मुताबिक़ हल कंदासीं। फ़िलहालु असां हिते ब्रैकेट्स ऐं ऑफ खे छॾियूं था, इहे बाद में सिखंदासीं। फ़िलहालु असां हिन चइनि शयुनि ते जी मदद सां ऐं इन्हनि चइनि शयुनि जे उसूलनि मुताबिक़ असां हिते कुझु ॿ एग्ज़ाम्पल खयां आहिनि, उहे हल कंदासीं। जंहिंमें एग्ज़ाम्पल जेको पहिरियों आहे, जंहिंमें दर्जो मिलियो आहे असांखे 4 + 8 डिवाइडेड बाय 2 - 3 मल्टीप्लाई बाय 2। हिन बॉड मास जो उसूल जो मक़सदु इहो आहे त असांखे कंहिं बि हिसाब में सभ खां पहिरियों असांखे वंड छॾाइणी आहे, जेकॾहिं वंड मिलियल आहे त। उन खां पोइ ज़र्ब छॾाइणी आहे, ज़र्ब खां पोइ असांखे जोड़ छॾाइणो आहे, ऐं जोड़ खां पोइ असांखे घटि छॾाइणी आहे। हिते असां हिसाब में ॾिसूं था त असांखे वंड बि मिलियल आहे, ज़र्ब बि मिलियल आहे, कट बि मिलियल आहे, ऐं जोड़ बि मिलियल आहे। तंहिं करे बॉड मास जे उसूल मुताबिक़ असांखे सभ खां पहिरियों वंड छॾाइणी आहे। ऐं असां हिते ॾिसूं था त वंड जेको आहे सो 8 ऐं 2 जे विच में आहे, यानी 8 खे ॿिनि जो खोड़ो हणंदासीं। ही 4 जी 4 साॻा, 4 जा 4 साॻा ई रहंदा। ॿिनि जी टेबल असां 8 ते पढ़ंदासीं त 4 × 8 त असांखे जवाबु 4 मिलंदो। -3 साॻा रहंदा, ज़र्ब या बसि साॻियल ई ईंदा। जीअं जीअं असां हिसाबु कंदा वेंदासीं असांजो दर्जो शार्ट थींदो वेंदो। हिते हाणे असां डिवाइड थी वई, हिते डिवाइड ख़तमु थी वई। हाणे असां ॾिसंदासीं त असांखे हिते ज़र्ब आहे। जेको बॉड मास जो क़ाइदो बि इहो थो चए त असांखे वंड खां पोइ असांखे ज़र्ब छॾाइणी आहे। हुन करे असां सभ खां पहिरियों ज़र्ब छॾाईंदासीं, जंहिंमें 4 साॻा ई रहंदा, हीअ बि 4 साॻा ई रहंदा, माइनस जी निशानी साॻी रहंदी। मल्टीप्लाई जेका आहे 3 ॿिनि जे विच में आहे, त 3 ॿिनि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं त असांजो जवाबु ईंदो 6। 1 × 2 = 2, 2 × 4 = 3 × 6। उनखां पोइ असांखे जोड़ छॾाइणो आहे। जोड़ कंहिंजे विच में आहे, हिन ॿिन्ही चइनि जे विच में आहे, ॾिसी सघो था। ही 4 ऐं ही 4, यानी 4 × 4 = 8 - 6। हाणे आख़िर में असांजी रही कट, हिते निशानी बि कटी बचे। 8 मां महिनत जा 6 वेंदा त बाक़ी असांजो जवाबु जेको आंसर मिलंदो उहो 2 मिलंदो। हीअ असां हिते एग्ज़ाम्पल ॿियो खयों आहे, जंहिंमें दर्जो असांखे मिलियल आहे 8 + 4 - 5। हिन में वंड ज़र्ब न आहे मिलियल त असांखे उहे छॾे ॾींदा, छो त हिन में उहे ॾिनल ई न आहिनि। त बॉड मास जे उसूल मुताबिक़ असांखे सभ खां पहिरियों छा आहे करणो, वंड आहे कान, पोइ ज़र्ब बि हिन में न आहे ॾिनल, पोइ आहे कट करणु, जोड़ करणु, सॉरी, त उनखां पोइ असांखे जोड़ करणो। 8 × 4 = 12 थींदो, -5, 12 में 5 बची विया 7।